पनवाकिल वेझो रोड हादसे में मशहूर गायक खुदाबख्श गडाणी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे मोटरवे पुलिस पारां सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो, जंहिंजी वीडियो पिणु वायरल थी वई। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर तुफ़ैल आफ्ताब। जी तुफ़ैल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये वाक़ियो पनवाकिल लॻ क़ौमी शाहराह ते पेश आयो आहे, जिथे पनवाकिल वासी खुदाबख्श गडाणी जेको मशहूर गायकी आहे वो डिलीवरी लाइ औरत खणी वञी रहियो सख़र त संदसि रस्ते में ट्रालर सां हादसो पेश अचण बाद जेको मोटरवे वारनि पुॼी करे खुदाबख्श गडाणी खे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिंजी वीडियो पिणु सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। जंहिंखां पोइ गडाणी बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उहे पुॼी उन्हनि रोड ब्लॉक कयो, एहतिजाज कयो ऐं उन खां अलावा जेको आहे ज़ख़्मी खुदाबख्श गडाणी खे पनवाकिल तालका इस्पताल आंदो वियो, जिते खुदाबख्श गडाणी जेको आहे मीडिया अॻियां दाहींदे चयो त उन्हनि मोटरवे जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त उन सां इंसाफ़ कयो वञे। जी तुफ़ैल आफ्ताब, तफ़सील ॿुधाइण जे लाइ मुंहिंजी महिरबानी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।